कचे जे इलाइक़े केटी जतोईअ में हलंदड़ शाहाणी जतोई तकरार जे निबेरे लाइ वरितल कोशिशूं नेठि कामयाब थी वयूं आहिनि ऐं शाहाणी बिरादरी जे सरदार चाकर ख़ान शाहाणी ऐं ग़ुलाम मुर्तज़ा ख़ान जतोई जे विच में थियल फ़ोन राब्तनि ऐं चङनि मुड़ुसनि जे सलाह मसलत बैदि फ़ैसिले जी तारीख़ तइ थी वई आहे ऐं हाणे फ़ैसिलो 27 जुलाई ते थींदो। तकरार जो निबेरो दादू में सरदार रफ़ीक अहमद जमाली जे बंगले ते थींदो ऐं फ़ैसिलो सरदार मीर मंज़ूर ख़ान पंवर जे सरपंचीअ में थींदो, जॾहिं त बिरादरनि जा सरदार ऐं चङा मुड़ुस फ़ैसिले जा अमीन हूंदा। हीउ वाक़ियो कुझु ॾींहं अॻु माल जे भेल तां शुरू थियो हो, जंहिंमें शाहाणी बिरादरी जा ॿ नौजवान मंठार ऐं तालिब शाहाणी मारिजी विया हुआ, जंहिं बैदि शिकताण अञा वधीक तेज़ थी ऐं जतोईनि जे लांढियुनि ते शाहाणी बिरादरी जा माण्हू कब्ज़ो कयो ऐं बैदि में पीर पागारे, लियाकत जतोई, मीर मंज़ूर पंवर, इब्राहिम जतोई ऐं चाकर ख़ान शाहाणी जे कोशिशुनि रंग लाथो ऐं धुरियूं फ़ैसिले राय राज़ी थियूं ऐं पुलिस ग़ुलाम मुर्तज़ा जतोई जो बंगलो ऐं शाहाणियुनि लांढियूं ख़ाली कयूं ऐं फ़ैसिले जी तारीख़ मुक़ररु थियण बैदि इलाइक़े में छायल ख़ौफ़ वारी लहर ख़ुशीअ में तब्दील थी वई आहे।